वो मड़ा तुम्हारे को हम कोठिया से लाया है, तुम्हारे को हम इधर पिशावर का पिस्ता बादाम खिलाया है, तुम्हारे को हम इधर जो ना ईद पे बेचेगा, तुम्हारा इतना पैसा कमाएगा, फिर हम 2 गाबा लेगा गाबा। बड़ा तुम इधर किधर जाते हैं? तुम्हारे को हम पाकिस्तान, ये देखो हम तुम्हारे को शिकारपुर में लेके आया है। ले लो बाबा बकरी ले लो, कोठिया का बकरी है, बेहतरीन बकरी है, पिस्ते वाला बादाम वाला, ये अखरोट खाता है, नेज़ा खाता है, बेहतरीन बकरी। अरे नहीं नहीं, अरे ऐसे नहीं करो ना। देखो बकरी, बकरी वाला आ गया, बकरी वाला आ गया, बकरी वाला, बेहतरीन बकरी ले लो ले लो। अरे इधर आओ, तुम्हारे को इधर ग्राहक को दिखाए ना बाबा, ये बेहतरीन बकरी कितने का है ये? वैसे तो मड़ा हम कोठिया में अगर चलाए तो ये 50,000 चलाएगा, लेकिन मड़ा हम तुम्हारे को देगा सिर्फ 30,000 रुपये में। 30,000 रुपये में लियो, बेहतरीन बकरी है। इसको हमने पिस्ता भी खिलाया है, बादाम खिलाया है, नेज़ा खिलाया है, अखरोट खिलाया। इधर नहीं जाओ, इधर नहीं जाओ ना। देखो बात सुनो ना मेरी, मेरा बच्चा तेरे को बच्चे की तरह मैंने पाला है। अभी तुम्हारे को हम इधर बेचेगा, 50,000 तुम्हारा नहीं लेगा, हम सिर्फ 30,000 रुपया लेगा। कुर्बानी का जानवर है ना। हाँ ये बिड़ंगे बाबा देखो, इसका चक्कू बक्कू न पाई जाए। ये देखो ना, देखो ले बाबा, ले दो हमारे को पैसा दो। ऐसे करो मड़ा, तुम ऐसे करो, हमारे को बस 30,000 दो। हेॾे ॻाल्हि त ॿुध लाला, तू जो हेॾा पैसा ॿधी बीठो आहे हिन हेतिरे बकरे जा क़ुरान कर, कुझु हया बि कर। काॾियूं कोटिया खां या काहे आयो आहे हिते? ॼण को हिते असां कॾहिं या पीढ़ीअ ते वरितो ई कोन्हे को, ॼण गुलाबी नसल आहे। छॾ लाला, कुझु ख़्यालु कर, कुर्बानीअ जे लाइ खपे को, मां पंहिंजे लाइ थो वठां। बचड़ा कुर्बानी कंदा, दुआ ई कंदा, कुझु रिआयत कर। 30 कोन ॾींदोसांइ, ॻाल्हि हिते सही सिधो। हा बाबा काल्ह ॿुध अजायो लाला, मूंखे गर्मीअ में परेशान न कर। 25,000 जा नोट ॼाए थो, हथु कढ बसि रसे मो। हा बसि ॻाल्हि आहे इहो। बाक़ी तूं तो चवें साईं मां कोटिया मो बकरी काहे आयो आहे, साईं मुंहिंजो बिड़ंगो आहे, गुलाबी नसल आहे, ॼण असां कोन ॾिठो आहे। न बाबा कोन, 30,000 कोन ॾींदासीं, ॻाल्हि तो सिधो। 25 ॾींदो मां, जे बिस्मिल्लाह करें त बिस्मिल्लाह, न त तुंहिंजी मर्ज़ी आहे। हा छा थो चईं? तूं वरी छा जो कमु ठाहींदे? तूं केरु आहे? मां हितां जो दलाल आहियां, पिड़ीअ जो दलाल आहे। लाले खे सम्झाए नी, लाले खे ॻाल्हि सम्झ में कोन थो अचे। सम्झी वेंदो। छा थो चए लालो? लालो तो चवे त मां हिन बकरीअ हेतिरीअ जा वठंदुमि 30,000। तूं घणा थो चए? मां चवांसि थो बाबा मां 20,000 वठ। हाणे तूं चए थो 20, हो चए थो 30, मां ॻाल्हि ठाहियां? ठाहे बाबा न हुन जा 30 न तुंहिंजा 20, 25,000 ॾेसि। 25 में ॾींदो साईं। बिल्कुलु ॾींदो, तूं ॾे लाला 25 ॼाए तो ॾींदे 25 में। मां छा चवां भेण, ॻाल्हि ॿुध, मां हिन खे पैसा ॼाए थो, पोइ बिस्मिल्लाह करे ॾे। हाणे छॾ ज़िद खे। 25 30,000 वॾा आहिनि। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24। हे 24 पकड़। मां त लख रुपयो खणी आयुमि त हितां मां माल वठी वेंदुमि, पर हिते साईं तव्हांजो हे 24 25, हे 25,000 हिन लाले जा, हे 1,000 रुपयो तुंहिंजो ख़र्ची थी। हाणे ॻाल्हि ॿुध लाला, इहा बकरी मूंखे ॾे, हेॾे कर। बकरी अहिड़ो मिली वियो, मौला तो ॼाणे वञी थिया, ख़ैर बचड़ा बि ख़ुशि थींदा। हेठि त करेसि थोरो, हेॾे ॻाल्हि त ॿुध। अरे कुझु ख़्यालु कर, अखि में न सिंग हणी विझे। हाणे तोखे हिते झटि ॿधां, होटल तो वञी को चांहि जो ढुक पी अचां, बसि पोइ हलूं था। तूं बेफ़िक्र थी वञ, तूं हिते बीह। लाला छा जा पैसा ॾियां? पैसा हिन तो वारे दलाल खे जो ॾिना। अल्लाहु अकबर। हे दलाल खे जो पैसा ॾिना, यो दलाल पैसा खणी काॾे भॼी वियो? क़ुरान पुॼेसि पाढ़ा पटिजनिस के। हे वयो काॾे अलाए? वयो काॾे?
अल्लाह अकबर है मुझा पैसा काॾे खणी वियो क़ुरान पुॼे त परेशान करे छॾी बकरो जो मुंहिंजो ॿधो पियो उहो काॾे वियो ख़ुदा जी मार पवे ॾे ओ लीड़े मां त लुटिजी वियमि पुरजी वियमि 25-26 हज़ार बि कह रुपए जो दलाल खणी वियो मुंहिंजो बकरो बि खणी विया